जुती जे हेठां घबराए न मौला जे सदके सभु नबी जे जुती जे जुती सुबो आलमीन जे अफ़ज़ल तरीन जगह ते पोइ जॾहिं सभु गॾिजी जॾहिं सभु गॾिजी नबी जे जुतीअ चेहरा बणिजी नथा सघनि त नबी जे अहल बैत जे जुती जहिड़ा त बणिजी ॾेखारियो अॻे जूं ॻाल्हियूं त पोइ हिन आल मोहम्मद जी अज़मत आहे या आल मोहम्मद जी इज़त आहे जुती हूंदी किथे आहे पेरनि जे हेठां मौला ख़ुशि रखे पेरनि जे हेठां पेर मथां जुती हेठि पेर मथे पेर हेठि टंगू मथे टंगू हेठि पेट मथे पेट हेठि छाती मथे छाती हेठि छाती हेठि दोष मथे मकाम काब कौसैन ते जुतीअ सूधो वञण इहो रसूल जो मेराज आहे मकाम काब कौसैन ते जुतीअ सूधो वञण इहो रसूल जो मेराज आहे 8 हिजरी फतह मक्का 8 हिजरी फतह मक्का जेतिरा किताब जे सुनिन जा ॾेखारिया भाइरनि जा ॾेखारिया 8 हिजरी फतह मक्का पुत कुझु जेके रसूल टोड़े न सघियो जेको या अली हेॾे आहे अली आयो जेको हिते चढ़ पोइ तूं पुत भञ हिते अली खे चाहे पुत भॼराया अथई पुत भॼराए जेको या अली छा थो सम्झे हिते कदम रखी छा थो सम्झे जेको या रसूल अल्लाह एॾी बुलंदी अगरि चाहिया त आसमान खे हथ लाया एॾी बुलंदी तो समझा अगर चाहिया अगर मी ख्वाहम आसमान रा मसमी को मुल्ला अब्दुल रहमान जामी अले सुन्नत जो हीरो आलिम कि तो चाहिया तो आसमान के हथ लाया एडी बुलंदी मुसवा जो अल्हम्दुलिल्लाह केड़ो भलो वक्त आ जो मां हथ जो बार खई पीछो तू हथ जो कम करे रहियो तो मुझा दोस्तों भाइरो खुदा ता के शाद आबाद रखे जुत्ती सूदो मकाम काब कौसैन ते वञण वारो घर बोलाए सके जुत्ती सूदो मकाम काब कौसैन ते वञण इहो रसूल जो मेराज आ और तोशे पैगंबर ते चढ़ी पुत्र टोड़ण जो अली जो मेराज आ बस अदादार हुसैन चंद जुमला बिल्कुल चंद जुमला बुधो जो साईं पढ़ी सैयद पोता मदीने जीअं शाम जूं क़ैदूं रिहा थियूं रिहा थियो मुंहिंजी साइण फरमाए थी सैयद ज़ैनब अली अस्सलाम अलैहि सजादा वजड़ा जी कुटी अम्मा ऐलान कर शाम जी औरतुनि खे सभु आई उन शाम जी औरतों का दरम खणी आई आहे का दीनार खणी आई आहे का कपिड़ा खणी आई आहे ढेर लॻी वियो आहे मुंहिंजी साइण कुझु छा हूंदो अथव ॿी असां सम्झोसीं तूं उजड़ी वई आहे कई में रही आहे पैसनि जी ज़रूरत हूंदी कपिड़नि जी ज़रूरत हूंदी ज़ाद राह जी ज़रूरत हूंदी मुंहिंजी साइण पर मां आम औरत न आहियां मां अमीर मोमिनीन जी धीउ आहियां मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे मां इन करे सॾियो आहे मां तव्हांजे शहर में रही आहियां अञा मता कंहिंजे दिल में को अरमान हुजे ज़ैनब खे पत्थर हणो त अञा मुंहिंजो पुटु हाज़िर अञा ज़ैनब हाज़िर थियो आज़ादारो मातम गिरियो थियो अल्लाह गवाह साईं जा जुमला ॿुधी शाम जी औरतूं रोई पियूं बस अदादारो जीअं इजाज़त मिली आहे न पहिरियों मुंहिंजो मौला सजाद आयो भेण सकीना जी ख़बर जॾहिं सकीना भेण मुंहिंजे हथनि में हथ कड़ी न थी मुंहिंजे गले में टोक हाणे न थी हाणे मुंहिंजे पेरनि में कड़ी न थी मां आज़ाद आहियां हले त भाउ हाज़िर थिए कब्र सकीना हली वई थी भाउ मां हल आकान थी बन्या पाथई ॾिजा हिकिड़ो सुगरा जो बाबा हुसैन जो न्यापो थी जी सकीना बिस्मिल्लाह सुगरा खे छा चवां त सुगरा खे ॾिजा सुगर सकीना चवे भई चङो थियो न आई न आई न तुर छिलराई न चमाटो खाधई न बाबे खे को सभु ॾिठी सुगरा चङो थियो न आई सकीना बाबा खे छा चवां कि बाबा खे चइजा सकीना चवई भई हाणे पक थी वई त पुट धीअनि खां वधीक प्यारा सकीना कीअं बाबा के करबला जी 12 मील जागीर मुरब्बा हम चोरस 12 मील जागीर अकबर जी कब्र जी जाए हुए यसगर जी कब्र जी जाए धीअ जी कब्र जी जाए बस अज़ादार हुसैन मुझे आका अलैहि सलाम भेण जो पैगाम खणी पहुता करबला जी त फुरात ते नज़र पई आहे सैयद सजाद जी कैद में भाई करबला पहुता न 3 ॾींहं सैयद रहियो आहे 3 ॾियारा माता मज़ादारी थी आहे करबला में जीअं फुरात ते नज़र पई आहे मुंहिंजे मौला फरमाए तो फुरात अञा वहे थी पई
مجھے اسکر پہ لے کنارے پہ آسو سکتو پہ تو انیا وہیں تھی پئی ازادارہ نے حسین ٹرے جہاں مجھے مولا ہوتے رہے ہوا ترین جہاں کو کوشش نماز کو سیدہ اعلان کہوا مجھے آقا اعلان کہوا مجھے مولا فرمائے تو ہر بی بی صبح جی نماز کو تیار تھے جب یہ صبح تھی نا ہر بی بی پہلے سامان بدوا ہے کبھی بھی اجے سامان نہ بدوا مجھے مولا قریب جی تو ماں جو چاہیے رات ہر بی بی پہلے سامان تیار کرے مجھے آقا کالے جب مدینے جب مولا جب مدینے مجھے آقا دا دسائن رباب فرمائے دی اسور کی امام فرمائے دی زمان جائے امام انصاف پانا کر مجھے سیدن صاحب رشتہ ہے پر اصغر پہ سکینہ اصغر کربلا میں پیوا سکینہ شام میں چلے یا مدینے ہری چھا گیا بس ازاداران حسین آئیوا مجھے آقا مدینے جے باہروں کو ہوا جی سید سجاد مدینے جے باہروں کو ہوا نا تاریخ لکھی دی تاریخ میں بھیڑی ہوں بھائی تاریخ میں بھیڑیوں بھائر ایک بھیڑ بھا کے سجانے نہ سگی ایک بھا بھیڑ کے سجانے نہ سگی آزاد جی کی بھیڑ بھا کے نہ سجا تو تہن نام سہرا ہے جنہیں آئی نہ بی بن کو کنیز گڈھن کنیز کے جدی نہ کہتی کہ جن کے چو مسافر کے پردو کرے میں گزری وجا آزادارن سن سید سجاد جب میں پردن جو واقفہ میں نہ سفر جو تھکا والا میں پنجو کند ہٹ تو کیا پنجی سائن کے چو لکھی وجے آزادار جنہیں وجی موٹی آ نا کائی نظر نہ آئی نہ سجانے سگیا باہر آیا مجھے آقا محمد باقر کے چے تو پنجے پٹو کے تو وجی پٹھی کے سب کرے آزادار جی قریب آیا مجھے مولا جے تو گیر جے تو میں تجھے بھائی پر باقر جے کے چھڑے آیا تجھے بھا سجاد مفید تجھے بھا سجاد آزادار جے کی بھا کے سجانے نہ سگیا کیڑو بھا ہے جو کو بھیڑ کے نا علی جو پٹرا محمد حنفیہ جرنیل پٹر علی جو وہ آئیو جی آئیو نا مجھے سائن زینب بی بن کے منع تھی کرے کوئی نہ بدھائے تو تجھے بھیڑ ہی یعنی مجھے بھا اچھے کوئی نہ بدھائے تجھے بھیڑ ہی تھی بس ازادارہ نے حسین مجھے آقا علیہ السلام سرکار آیا نا محمد حنفیہ ڈٹو تے کہ بی بی دے اڑے سنیانے نہ سکیو نا موٹر دی کئی تھیں ایکڑی بی بی جو اچھدار نکری ویا روئی تے بھیڑ کے نہ تو سن زینب سامو بیٹھی تھی ازادارہ جے بدھو تے زینب سامو بیٹھیا مجھے آقا سندھ جو رواج عرب جو زرے گڈھے کے جڑو سندھ عرب جو رواج کے جو نیانی سا متھے تے ہتھ رکھی ملدا ہے جڑی سرکار محمد علی کے زینب کے متھے تے ہتھ رکھنے کی کوشش کئی نا مجھے سائن بجے بلی ہتھن سا بھا جو ہتھ متھے تو پرے کیوا محمد علی جے مجھے ہتھ نہ تھو بڑی تے تو بھائر جے ہتھ لا تو سکا تھی پئی لیکن شام والا اتنا وسایا ہے بھیڑ جو متھو زخمی لگو گیو تھی وہ ہتھ برداشت نتھی کرے سگا یا رب الذین ظلموا علی محمد فاجب کرم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله